अस्सलाम वालेकुम GSN जी साईं GM सैयद। मूं कुछ ॾींहं पहिरीं पीर ॻोठ जे भरिसां लाड़कनि ऐं फुलपुटनि ऐं राजपूतनि जे ॻोठ में हिकु जलसे में ख़िताब कंदे तारीख़ जी इहा ॻाल्हि वाज़ह कई त ज़ुल्फ़कार अली भुट्टो बलूचनि ऐं सिंधियुनि ऐं बंगालनि लाइ तबाहीअ जो सामान खणी आयो। बलूचिस्तान ते फ़ौजकशी थी, बंगाल ते फ़ौजकशी थी। संदसि आइन सिंधी क़ौम जी क़ौमी हैसियत ऐं वतनी इख़्तियार खसे उनखे हमेशह जे लाइ ग़ुलामी में धिके छॾियो। ही तारीख़ जो रिकॉर्ड आहे, ही हिस्ट्री जो रिकॉर्ड आहे। इन ते को माण्हू आलमाना इल्मी बहस करणु चाहे थो त असां हाज़िर आहियूं, पर हिकिड़ी गारनि ऐं बदअख़लाक़नि जी ब्रिगेड जेका ज़रदारी माफ़िया जे कुझु टकनि ते मैदान में लही पई आहे, जेको असांजी अमड़ुनि मावड़ुनि भेणुनि खे गारियूं ॾियनि था। मूंखे मुंहिंजे ख़ानदान ऐं मुंहिंजे अज़ीम रहबर साईं GM सद इहा तरबियत न ॾिनी आहे त मां कंहिंजी नियाणियुनि खे गारियूं ॾियां या मुंहिंजा कारकुन साथी ऐं भाउर गारियूं ॾियनि, छो त सॼी सिंध जूं नियाणियूं भले असांजे मुख़ालिफ़नि जूं उहे मुंहिंजूं माऊं ऐं भेणूं ऐं नियाणियूं आहिनि। असां सिंध जा आशिक़ ख़ादिम ऐं सिंधियत जा अलम बरदार हूं। असांजी सियासत मोहब्बत दोस्ती दुश्मनी जो मर्कज़ सिंध आहे। रही ॻाल्हि त जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे लाइ त मूं इहा दुरुस्त चई आहे त हू ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो वारिस आहे। सिंध जे सियासी मैदान में ज़रदारी माफ़िया हुनखे जाइ नथी ॾे। ॿिए तरफ़ क्रिमिनल माफ़िया जो सरबराह ॾोहारनि ऐं सिंध जे बर्बादी जो सरबराह बिलावल ज़रदारी बणियो थो वठे, उहो उनखे सियासत जो हिते वारिस कयो वियो आहे जेको चोरनि ऐं क्रिमिनल जो सरबराह आहे। इहा ॻाल्हि तारीख़ जी दुरुस्तगी आहे। रही ॻाल्हि जूनियर ज़ुल्फ़कार जी त हू न कॾहिं सियासत में रहियो आहे, न हुनजो सियासत सां वास्तो आहे। हू हिकिड़ो बहितरीनु आर्टिस्ट आहे, सिंधू दरिया सां प्यारु करे थो, हुनजे तहफ़ुज़ लाइ ॻाल्हाए थो। मुंहिंजी तक़रीर रिकॉर्ड ते मौजूदु आहे ऐं उहा ॿुधी वञे, माण्हुनि खे ॿुधाई वञे। बाक़ी गारियूं बदअख़लाक़ ॾींदा आहिनि जिन जो इख़लाक़ ऐं गैरत सां वास्तो न हूंदो आहे। हीउ सभु कुझु रिकॉर्ड जो हिसो आहे। सिंध वासियो, अव्हां फ़ैसिलो कयो त मूं छा ॻाल्हायो आहे। तव्हांजी महिरबानी GSN।